पाकिस्तान की आज़ादी के ॾियारे के हवाले से जश्न मल्हाइण लाइ जिते सियासी ऐं समाजी माण्हू अची रहिया आहिनि उते अक़लियती जेकी माइनॉरिटी आहे उहो पिणु जेको आहे हिते पहुची रही आहे। इन हवाले सां अचो त हिते ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि माण्हुनि सां जेके ईसाई बि आहिनि, सिख आहिनि ऐं उन सां गॾु हिंदू पंचायत जा बि आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन ॾियारे खे कीअं मल्हाए रहिया आहिनि। ॾींहं असांजा आहिनि जेके असांखे हिकु आज़ादी जेका असांखे क़ाइदे एज़म मोहम्मद अली जिन्ना तमामु घणी जुदोजहद खां वठी ॾिनी आहे। असां पाकिस्तान जी हिकिड़ी पहचान कराई आहे त असां सभु पहिरीं पाकिस्तानी आहियूं ऐं उन खां पोइ हर कंहिंजा पंहिंजा मज़हब आहिनि ऐं उहे सभु आज़ादु आहिनि पंहिंजे पंहिंजे इबादतगाहनि में वञी करे पंहिंजी इबादत कनि। पंहिंजे फाउंडर क़ाइदे एज़म मोहम्मद अली जिन्ना जो उन जंहिं असांखे ख़ूबसूरत वतन ॾिनो जंहिंमें असीं आज़ादु रहूं पिया ऐं इहो अहिड़ो वतन जेको हुन ॾिनो जंहिंजी पहिरीं कैबिनेट जो पहिरियों वज़ीर क़ानून हिंदू जोगिंदर नाथ मंडल हो ऐं पंजाब असेंबली जो स्पीकर SP सिंघा हुयो। तमामु पाकिस्तानियुनि खे अॼु मुबारकबाद ॾियूं था ऐं एज़ाज़ सम्झूं था त हीअ नेशनल कमीशन पाकिस्तान जी पहिरियों मिनारिटी जी कमीशन आहे जेका क़ाइदे एज़म जे अॼु 14 अगस्त ते असां हाज़ुरी भराई है। और हम पाकिस्तान के परचम के साए तले हम सब एक हैं। तो यहाँ पे हम हिंदू, क्रिश्चियन, सिख, पारसी सब आए हैं। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना को खिराज तहसीन पेश करें। उन्होंने हमें इतना प्यारा खूबसूरत मुल्क दिया है। दिन के लिए जो उसने हमारे आज़ादी के लिए मुकर्रर किया और हम आज़ाद कौम हुए, तो बसीयत कौम हम शुक्रगुजारी करते हैं अपने खुदा की कि ये मुल्क हमें मिला और हम सारी एज नेशन इसमें आबाद हैं और एक गुलदस्ते की तरह तमाम मज़ाहिब इसमें मिल के आगे बढ़ रहे हैं। इन्होंने एक अजीम मुल्क बनाया और हमें मुकम्मल आज़ादी के साथ जीने का हक़ दिया और ख़ासकर मिनॉरिटी हिंदू कम्युनिटी के साथ, मैं हिंदू कम्युनिटी के नुमाइंदगी के तौर पर बोलता हूँ, हिंदू कम्युनिटी के साथ बहुत ही अच्छा सलूक किया। जैसे कि आपने देखा होगा कि पहले की जो कानून साज असम्बली उसमें मिनॉरिटी यानी हिंदू लोगों को भी नुमाइंदगी दी गई और यहाँ पे हमारे प्राचीन मंदिर है और इसके अलावा मिनॉरिटी को एक निशानी दी, वाइट कलर का निशान दे के फ्लैग में हमें एक इज़्ज़त बख्शी है। मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ु रखंदड़ अक़लियती माइनॉरिटी जे माण्हुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जंहिंमें जेके सिख बि हुया, हिंदू कम्यूनिटी जा बि हुया ऐं उन सां गॾोगॾु पारसी बि शामिलु हुया। उन्हनि जो चवणु हुयो त साॻी तरीक़े सां जीअं जश्न मल्हायो वेंदो आहे पंहिंजे क़ौमी ॾियारनि जी या जेको आहे सो मज़हबी ॾियारनि जी, उन ई तरीक़े सां हीउ ॾियारो बि हू जोश ऐं ख़रोश सां मल्हाईंदा आहिनि। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध न्यूज़, कराची।